नवाज शरीफ मरियम नवाज ऐं कैप्टन रिटायर्ड सफदर जी जमानत वारी दरख्वास्तुनि ते ॿुधणी अॼु इस्लामाबाद हाईकोर्ट में थी रही आहे। अदालती हुकूमत नैब पारां जवाब जमा करायो वेंदो। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जी तजवीज़। पेट्रोल ₹2.75, डीज़ल जी क़ीमत में ₹6 फी लीटर वाध जो इम्कान। ओकरा समरी उमाणे छॾी। ज़रीन मौजिब निगरां हुकूमत फ़ैसिलो ईंदड़ हुकूमत ते छॾे सघे थी। मनी लॉन्ड्रिंग केस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाल टालपुर खे अॼु ॿीहर नोटिस जारी करण जो इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त केस में नामज़द कुझु जवाबदार सरकारी शाहिद बणजण लाइ तयार आहिनि। फरियाल टालपुर FIA जी अबूरी चालान खे सिंध हाई कोर्ट में चैलेंज कयो हो। पाकिस्तान तहरीके इंसाफ MQM पाकिस्तान की वफाकी हुकूमत में शमूलियत जी दावत ॾेई छॾी। जहांगीर तरीन चयो आहे त हम चाहते हैं कि किसी को शक न रहे इस इलेक्शन के बारे में कि ये साफ और शफाफ थे। तहरीक इंसाफ इस जमहूरियत के सम्राट को आम पाकिस्तानियों की दहलीज तक पहुंचाए। 40 साल से कोटा सिस्टम के साथ जो कुछ किया है उस पर कमीशन कायम करने की भी आपसे दरख्वास्त करेंगे। आइंदा के हल्के खोलने की बात या रिकाउंट PTI की तरजीहात में कराची शहर खास तौर पर इन्हें पूरे मुल्क से वोट मिला है और कराची से भी मिला है। पाकिस्तान तहरीके इंसाफ MQM पाकिस्तान की वफाकी हुकूमत में शमूलियत जी दावत ॾेई छॾी। जहांगीर तरीन चयो आहे त PTI जी तरजीह कराची जा मसला हल करणा आहे। MQM बहादराबाद ग्रुप राब्ता कमेटी सां मुशावरत जो वक़्तु घुरी वरितो। पीपल्स पार्टी अॻवान ख़ुर्शीद शाह जो चवणु आहे त MQM ॿीहर हुकूमत में वञण जो फ़ैसिलो कयो त उन जी रहियल हैसियत बि ख़तम थी वेंदी। में से या 330 में से 168 का नंबर जो है वो इस वक्त पाकिस्तान तहरीके इंसाफ के पास है। पंजाब में हमारी नशिस्तें हैं वो 180 के ऊपर पहुंच गई। इंशाअल्लाह ताला वफाक में और पंजाब में हम एक कंफर्टेबल पोजीशन में है हुकूमत बनाने के। बलूचिस्तान में मखलूत हुकूमत का जो क़याम है वो अमल में आएगा। उसके लिए भी मुज़ाकरात जो है वो तकरीबन आखिरी मरहले में है। तहरीक इंसाफ पंजाब में हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में अची वई। 17 आज़ाद मेंबर्स की शमूलियत खां पोइ पंजाब में PTI मेंबर्स जो अंग 140 थी वियो। काफ लीग जे 8 ऐं BAP जे 1 मेंबर जो बि सहारो। PTI तर्जुमान चयो आहे त क़ौमी असैम्बलीअ में बि नंबर गेम मुकमल थियण जी दावा। नून लीग बि पंजाब में बरतरी वारनि दावाउनि ते क़ाइम। राणा सनाउल्ला जो चवणु आहे त ॼाणी वाणी नाला साम्हूं न पिया आंदा वञनि। इमरान खान खे एतिरी सवलाई सां वज़ीर आज़म थियण न ॾींदासीं। पंजाब ऐं वफ़ाक में हुकूमत ठाहिण लाइ न चोटीअ जो ज़ोर लॻाईंदासीं। इस्लामाबाद में नून लीग पीपल्स पार्टी BNP ऐं MMA जे इजलास में इतफ़ाक़। मौलाना फज़ल रहमान समेत MMA में शामिल अॻवाननि असैम्बलीज़ में वञण जी हिमायत करे छॾी। फ़ैसिलनि जो ऐलान अॼु कयो वेंदो। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जो PTI चेयरमैन इमरान खान के फ़ोन चूंडनि में कामयाबीअ ते वाधायूं। ॿितरफ़नि लाॻापनि जो नओं दौर शुरू करण ऐं गॾियल हिकमत अमलीअ जी आछ। इमरान खान ॻाल्हियुनि ज़रिए मसइला हल करण जो अज़म ज़ाहिर कंदे चयो आहे त ॻाल्हियुनि ज़रिए ॿिन्ही मुल्कनि मां ग़ुर्बत ख़तम करण लाइ क़दम खणणा पवंदा। चीनी वफ़्द जी बनी ॻाल्हि में इमरान खान सां मुलाक़ात। चीनी हुकूमत पारां वाधायुनि जो पैगाम पहुचायो वियो। फैसलाबाद जे N 106 ते वोटनि जी ॿीहर ॻणप खां पोइ अॼु नतीजा जारी कया वेंदा। तक तां नून लीग जो राणा सनाउल्ला कामयाब थियो हो। आबिद शेर अली जे तक ते वोटनि जी ॿीहर ॻणप वारो अमल चोथे ॾींहुं बि जारी। इलेक्शन कमीशन बदीन में क़ौमी ऐं सूबाई तकनि ते वोटनि जी ॻणप जल्द मुकमल करण जो हुकुम ॾेई छॾियो। GDA उम्मीदवार फहमीदा मिर्ज़ा जी दरख़्वास्त ते ॻणप वारो अमल 2 ॾींहनि खां मुअत्तल हो। बदीन वेझो गुलारसी रोड ते ट्रैक्टर ट्रॉली ऐं वैन में टक्कर। 1 ॼणो फौत, 2 ज़ख़्मी।
फौतीअ जो मढ़ाए ज़ख़्मी खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। नवाबशाह भरिसां डॉटसन टायर रॉड टुटण सबब कल्टी थियण जे नतीजे में 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया। आए बाहर जाने से उसके जाए बाहर, बड़ी मस्तानी है ये दुनिया, ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं। पर्दे के पीछे ये पर्दा नशी है, पर्दा नशी को बेपर्दाना। जग मशहूर गायणो मोहम्मद रफ़ी जे विछोड़े खे 38 साल विहामे विया। संदसि ॻायल गीत अॼु बि मक़बूल बणियल आहिनि। मोहम्मद रफ़ी बॉलीवुड फिल्म्स में सदा बहार गीत गाए दुनिया में वॾो नालो कमायो। मोहम्मद रफ़ी जा मदाह अॼु बि संदसि 38 वरसी ते खेसि भेटा पेश करे रहिया आहिनि।